नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्ताइन जी ख़ास ख़बरुनि ते। कोरोना वायरस की पखेड़ के रोकण लाइ एनसीओसी जो ईरान और अफगानिस्तान से गंढियल सरहदूं सील करण जो फैसलो। सरहदूं 4 और 5 मई की रात 1 वगे सील कयूं वेंदियूं। अफगानिस्तान और ईरान में तिबी बुनियादनि ते ईंदड़नि खे भी इजाज़त हूंदी। बॉर्डर टर्मिनल ते हेल्थ वर्कर्स और सिक्योरिटी एहलकारनि जो अंग वधाइण जो भी फैसलो। पाकिस्तान कोरोना वायरस की पखेड़ वधण सबब परॾेही उॾामनि जी अंग में घटिताई करे छॾी। सिविल एविएशन अथॉरिटी मूजिब मजमूई तौर पर फ्लाइट ऑपरेशन 20% ताईं महदूद किया वियो आहे। हफ़्तेवार पाकिस्तान में ईंदड़ परॾेही उॾामनि जो अंग 590 मां घटाए 123 कयो वियो। उॾामनि में घटिताई जो हुकुम 5 मई खां 20 मई ताईं लागू हूंदो। IBA यूनिवर्सिटी सखर वीडियो स्कैंडल वारो मामलो जांच रिपोर्ट पधरी। जांच रिपोर्ट में मरहूम निसार सिद्दीकी जो पुट हुसैन सिद्दीकी मुलविस करार। रिपोर्ट में जणायो वियो आहे त IBA जी साख के नुक़सान पहुचाइण लाइ डिप्टी डायरेक्टर HR हुसैन सिद्दीकी जे चवण ते वीडियो ठाहियो वियो। वीडियो में नज़र ईंदड़ नारी आयशा सिटी स्कूल जी शागिर्दियाणी आहे। बख्तावर सुमरो IBA जी मुलाज़िमा आहे। बख्तावर सुमरो इतराफ़ कंदे चयो आहे त हूअ माज़रत करे थी।